तफ़सीली ख़बरुनि सां भली कार सभ खां पहिरियां हिन वक़्त जी अहम ख़बर अवां खे ॾींदासीं। अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त अवाम जो को लाडलो आहे त उहो बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। कुझु माण्हुनि खे लाॾो बणाइण जी कोशिश कई वई। 88 में बि लाॾो बणाईंदड़नि खे ॾींहं में तारा ॾेखारिया। 88 में लाडले खे हथ मां पकिड़े कढियो वियो हो। सैयद खुर्शीद शाह चयो त पाकिस्तान हिकु ख़ुशहाल मुल्क हुयो जंहिं जर्मनीअ खे बि इमदाद ॾिनी हुई। आमिरियत असां खां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जहिड़ा लीडर खसिया। अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त अवाम जो को लाडलो आहे त उहो बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। कुझु माण्हुनि खे लाडलो बणाइण जी कोशिश कई वई। 88 में बि लाडलो बणाईंदड़नि खे ॾींहं में तारा ॾेखारिया। 88 में लाडले खे हथ मां पकिड़े कढियो वियो हो। खुर्शीद शाह चयो त पाकिस्तान हिकु ख़ुशहाल मुल्क आहे जंहिं जर्मनी खे बि इमदाद ॾिनी हुई। बिल्कुलु नासी नवां खे आगाह कयूं पिया। अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अवाम जो को लाडलो आहे त उहो बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। कुझु माण्हुनि खे लाडलो बणाइण जी कोशिश कई वई। जी नाज़रीन, अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त 88 में बि लाडलो बणाईंदड़नि खे ॾींहं में तारा ॾेखारिया। 88 में लाडले खे हथ मां पकिड़े कढियो वियो हो। सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त पाकिस्तान हिकु ख़ुशहाल मुल्क हो जंहिं जर्मनीअ खे बि इमदाद ॾिनी हुई। आमिरियत असां खां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जहिड़ा लीडर खसिया। आमिरियत असां खां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जहिड़ा लीडर खसिया। अवां खे ख़बर ॾियूं पिया। अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त अवाम जो को लाडलो आहे त उहो बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। सखर महीने सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल गफूर शेख खां। जी अब्दुल गफूर शेख, वधीक आगाह जो छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़ो की सदारत सखर डिवीजन लाड़काणो डिवीजन शहीद बेनज़ीराबाद डिवीजन जो 27 दिसंबर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की शहादत वारी वर्सी वारे सिलसिले में जो है सो इजलास जारी है। इजलास में अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सैयद खुर्शीद अहमद शाह, आजिज़ ज़हरा समेत जो है सो खुर्शीद अहमद जूणे जो सैयद अवैस कादिर शाह जो पार्टी अगवान आहिनि उहे मौजूद आहिनि। इजलास के खिताब कंदे सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली चवणु आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो है सो पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई करे अवाम के जमहूरियत जो है सो मुल्क में ॾिनी। हुनजो चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके जियाला आहिनि उहे पंहिंजे क़ाइदीन की शहादत या जेके ॿियूं उनजो जेके अहम ॾींहं आहिनि उहे कॾहिं बि न आहिनि विसारींदियूं। हर साल जीअं हिन साल बि जेको आहे सो वर्सी वारी तक़रीब जेका आहे उहा शानदार तरीक़े सां मल्हाई वेंदी, जहिड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में लखे कारकुननि जो जेको मजमो आहे उहो जेको आहे सो शिरकत कंदो। सही इहो बि चवणु हो त जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पारां जेको आहे सो 40 साल आमरनि सां जेको आहे सो मुआदो अटकाए मुल्क में जमहूरियत जी बालादस्ती जे लाइ कमु कयो, जंहिंजो अॼु जेको आहे सो मुल्क जो अवाम जेको आहे सो लुणी रहियो आहे। ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे जानशीन बिलावल भुट्टो ज़रदारी सां जेको आहे सो न रुगो सिंध पर मुल्क जी उंड कुर्स जो जेको अवाम आहे उहो बि साण गॾु आहे। जलसे खे ख़िताब कंदे सैयद खुर्शीद अहमद शाह जो इहो चवणु हो त अरिड़हीं तरमीम खे जेको आहे सो ख़तमु करण जूं ॻाल्हियूं बि कयूं पयूं वञनि, पर अरिड़हीं तरमीम जेका आहे उन सूबनि खे ख़ुदमुख़्तियारी ॾिनी ऐं अवाम खे जेको आहे सो जीअण जो हक़ु ॾिनो। अरिड़हीं तरमीम सां जेकॾहिं कंहिं बि हथ शुरान कई त पूरे मुल्क जी कुंड कुर्स मां जेको आहे सो अवाम ॿाहिरि निकिरींदो। जी महिरबानी अब्दुल गफूर शेख आगाह करण लाइ।